को मेरो हथियार कोने जो उन्होंने कारण के कहने का कुछ मत है इस सिंधी या बलोच के गुजरात में पूरा लगा गया है एवं के पीछे असा इन रियासत का कतई मुतालबो न कदासी तो जालिम के मुतालबा न कया कानून का मुतालबा भजा है असा अक़वाम मुत्तहिदा का आज़ादी पसंद मुल्कनि खां इहा अपील था कयूं त असांजे क़ौमी कारकुननि खे आज़ादु कयो वञे हिते सिंध चढ़ण जहिड़ो ॾोह थी पियो आहे ते हुन चयो न शाइर जेको बि चवे सिंध थिए उनखे बि खपियो हुजे टे खे खपियो हुजे टे खे खपियो पर हीउ इश्क ख़बर नामुमकिन आहे तंहिंजे करे असां हीउ इश्क जो मैदान आहे हिन इश्क जे मैदान में ॾिठा हूंदा आहियूं पोइ भले लखे फुट ते गुम करे छॾियो असां गुम थियण लाइ तयारु आहियूं छो त असां वतन जो सौदो कटे न कंदासीं छो वतन जो सौदो गैरत जो सौदो हूंदो आहे रसूलनि जो सौदो हूंदो आहे आख़िरी में हीउ बेटाऊं पढ़ी मुंहिंजे जाइ वठंदसि त मौत अचिणो आहे ईंदो ज़रूरु बेमाल मरूं चो बेकसूर केसी झिक जंहिंदे सॼो क़ौम खे ॾे सोच रो पंथ आहे अञा अॻु भरो दिलि न हारे वियो दिलि भरो जीअं सिंधु देश जीअं साईं जीअं जीअं सिंध थींदड़ तुंहिंजी कंदी ते कोई टमाटी अचणो आहे जे नोरा पाए लोरी ते लेरे लेरे नचणो आहे इहा असांजो प्रोग्राम जेको पंहिंजी पुॼाणी ते पुॻो आहे जेकी संगत हिन में शिरकत कई आहे प्रोग्राम में उन्हनि जी खोड़ सारियूं महिरबानियूं ऐं असांजो प्रोग्राम जेको आहे सो हाणे पुॼाणी ते पहुतो आहे तुंहिंजो रहबर मुंहिंजो रहबर जी हम सायद तुंहिंजो देश मुंहिंजो देश सिंधु देश